व्यूज़ टाइम में मलिका माया अनिल कुमार। नाज़रीन, मनी लॉन्ड्रिंग केस में ज़मानती दरख़्वास्त रद्द थियण खां पोइ नेब टीम मुखालिफ़ धुर जे अॻुवान शहबाज़ शरीफ़ खे अदालती अहाते मां गिरफ़्तार करे वरितो आहे। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त नेब पंहिंजे रेफरेंस में हिकु बि इल्ज़ाम साबित करे न सघी आहे। तंहिं हूंदे बि वज़ीर आज़म जे हुकुम ते अमल कंदे APC खे मफ़लूज करण लाइ शहबाज़ शरीफ़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ जारहणा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त शहबाज़ शरीफ़ खे पंहिंजे भाउ जे ख़िलाफ़ु इस्तेमालु न थियण जे ॾोह में गिरफ़्तार कयो वियो आहे। मीडिया ब्रीफिंग दौरान मरियम नवाज़ चयो त असां तहरीक हलाईंदासीं ऐं तहरीक हलाइण जो ऐलान कयूं था। हुन वधीक चयो त तहरीक जी अॻुवाणी मियां नवाज़ शरीफ़ पाण कंदो। मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान शहबाज़ शरीफ़ खे पंहिंजे रस्ते जी रुकावट सम्झे थो। मरियम नवाज़ चयो त सलीम बाजवा जी करप्शन जो सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस वठे, न त मामले खे PDM ऐं रहबर कमेटी में खणी वेंदासीं। हुन वधीक चयो त मां शीन लीग जूं ॻाल्हियूं जाम ॿुधियूं आहिनि, पर शीन लीग जो ख़्वाब ॾिसण वारा ऐं नून लीग खे टोड़ण वारनि जा ख़्वाब ॾिसण वारा जेके पाण सफ़ाई हस्ती तां मिटी विया, पर नून लीग जीअं जो तीअं क़ाइमु आहे। हुन इहो पिणु ऐलान कयो त मियां नवाज़ शरीफ़ जल्द वतन वापसि ईंदो। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ असां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे, जंहिंसां जॉइन कयो आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर मेमन साहब, इनाम भट्टी साहब, सोहेल सांगी साहब, शबीर शर साहब ऐं अमर सिंधु साहब आहे। महिमान खे भली का डॉक्टर साहब, तव्हां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। इहो ॿुधायो त जेको नून लीग जो इहो मौक़िफ़ आयो आहे त APC खे मफ़लूज करण लाइ शहबाज़ शरीफ़ खे गिरफ़्तार कयो आहे, छा इहो मौक़िफ़ ठीकु आहे? न, इन में उहो पंहिंजे तरफ़ां त नून लीग वारा चई था सघनि, पर असां इन्हनि प्रोग्रामनि में तव्हांजे प्रोग्राम में ॿियनि दोस्तनि बि तबसरो कयो ऐं मूं बि तबसरो कयो हो त नवाज़ शरीफ़ कॾहिं बि मोबिलाइज़ेशन में एतिरी उहा उन में का उन रिज़ल्ट नाहे ॾेखारियो। त इन करे मोबिलाइज़ेशन हमेशह वीक पॉइंट रही आहे। माना माण्हुनि जो मेड़ कढणु जेको आहे इहो सवलो कमु न आहे पाकिस्तान मुस्लिम लीग लाइ। हा, सभु अपोज़िशन पार्टी मिली ज़रूरु कुझु न कुझु करे वठंदा, पर असां इहो बि डिस्कस कयोसीं पहिरियां, ऐं हाणे बि मां हिन मौक़िफ़ जो तजियो सम्झां थो पियो त मुंहिंजो आहे त हाणे जे असां भेटा आहियूं माण्हुनि जी जेका ताइदाद निकिरंदी 80s में ऐं 90s में, हाणे उन जे मुक़ाबले में उहा माण्हुनि जी ताइदाद ऐं उहो जेको माण्हुनि जो जेको जमघटो आहे उहो न निकिरंदो। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त हिकिड़ी फेस सेविंग बि थी सघे इन जी अपोज़िशन जी, ऐं ख़ासि तौर ते नून लीग जी, त शहबाज़ शरीफ़ अरेस्ट थी वियो, इन करे असां खे थोरो हिन में प्रॉब्लम थी आहे। हालांकि उहे चवनि था पिया नवाज़ शरीफ़ हाणे हिन जी अॻुवाणी कंदो, जेको प्रैक्टिकली सुझे नथो पियो त कीअं अॻुवाणी कंदो। ऐं हिकिड़ो माण्हू जेको कन्विक्ट आहे उनखे गवर्नमेंट कीअं इजाज़त ॾींदी त उन जी आवाज़ TV चैनल्स ते ॿुधाइनि। पर बहरहाल इहो ईंदड़ वक़्तु जेको इहो ॿुधाईंदो त गवर्नमेंट छा थी अची इन में रखे। पर हिकिड़े आम ज़हन जे लिहाज़ सां त हिकिड़े कन्विक्ट जो प्रोग्राम ॾेखारणु TV लाइ मां सम्झां थो अणाउ थी पवंदो बिकॉज़ ऑफ कैमरा। ऐं उन खां अलावा तव्हां जे इन ते बेनज़री ते तव्हांखे इन ते रखियो बेज़ाबीअ तव्हां ॾिसो त उन्हनि खे हाणे जेका हिकिड़ी हले पई कंट्रावर्सी, शेख रशीद हरर पियो चवे शीन लीग ऐं नून लीग, त उन जो उन्हनि हाणे फर्स्ट क्लास हिकिड़ो जवाज़ कढी छॾियो आहे। ऐं मां पहिरियां बि तव्हांजी पोयनि प्रोग्रामनि में इहो चयो हो त शहबाज़ शरीफ़, नवाज़ शरीफ़, शरीफ़ फैमिली जेको आहे इन जो हिकु सिस्टम आहे, उन सिस्टम में हिक ॿिए जी मुखालफ़त खणी हिननि जे ज़हन में हुजे, पर जेॾी महिल इहो पब्लिक जे फेस जे साम्हूं ईंदा आहिनि त उहे मुखालफ़त पंहिंजी विसारे छॾींदा आहिनि ऐं पाण खे हिकु ऐं बदिली ॾेखारींदा आहिनि सॼी फैमिली में, ख़ानदान में। इहा हिननि जी ट्रेडिशन रही आहे, इन जे वालिद मरहूम जे ज़माने खां ट्रेडिशन रही आहे। त इहो असां चई चुकियासीं। हाणे मां हाणे बि सम्झां थो पियो त इहो ई सुझे थो पियो। बाक़ी रहियो सुवाल उन जे अरेस्ट जो, त हाई कोर्ट उन जी ज़मानत हाणे उहा मनसूख़ कई आहे, इन करे उन ते तबसरो करणु ॾुखियो थी पवंदो ते हाई कोर्ट जो। हा, हाणे नैब जेका आहे उन इन मामले में काफ़ी एफर्ट कई आहे, उन एफर्ट जे मुताबिक़ कोर्ट खे कुझु न कुझु फ़ैसिलो करणो। जी ठीकु आहे, हलूं था शबीर शर साहब ॾे। जी शबीर साहब, मनी लॉन्ड्रिंग जो कानून आंदो इन जे लाइ हुयो त हर सूरत में उनखे मुखालिफ़ धुर जे ख़िलाफ़ इस्तेमालु करणो आहे ऐं कमज़ोर हुकूमत खे इहो थंभो ॾियण जे लाइ
ऐं इन क़िस्म जा केस जेके आहिनि से जोड़िया वेंदा त हुकूमत जूं जेके कमज़ोरियूं आहिनि उन ते जेको आहे सो आङुर न खणी सघे अपोज़िशन। ऐं इहो ला अहिड़ो कोन्हे को प्रोहिबिटरी क्लास में कोन थो अचे पियो, नन प्रोहिबिटरी क्लास में थो अचे पियो। इहो मर्डर, खून, धाड़े, दहशतगर्दी जे बराबरि वारो कानून कोन्हे को। इहो हिकिड़ो इलेट क्लास जे ख़िलाफ़ अहिड़ो ई ला आहे जहिड़ो 420 त 420, 417 इन क़िस्म जा जेके ला आहिनि उहे बेलेबल हूंदा आहिनि। उन्हनि जी कन्विक्शन जेका आहे सो प्रोहिबिटरी क्लास में कान ईंदी आहे। हींअर हुकूमत जी इहा बौखलाहट ज़ाहिर थी करे पई त जेको APC में नवाज़ शरीफ़ जेका ॿोली ॻाल्हाई उन ॿोली जो हुनखे जेको आहे सो सबक़ सेखारण जे लाइ हे क़दम खयो वियो आहे। बाक़ी हाणे कोर्टूं इन क़िस्म जो छो थियूं कनि पियूं, उहो असांजे मुल्क में का ढकियल ॻाल्हि कान्हे का, त उहे असांजूं अदालतूं जेके आहिनि से केतिरे क़दुरु गैर जानिबदार आहिनि ऐं केतिरे क़दुरु जेको आहे सो उन्हनि खे चई सघिजे थो पियो त उहे बेरी थी हलनि थियूं पियूं। उहा ॻाल्हि बिल्कुलु पधरे पट जेका सा पई आहे। बाक़ी जेसीं ताईं तालुक आहे उन्हनि जे तहरीक हलाइण जो, थोरी मामूली तहरीक बि हले थी जेकॾहिं ऐं किथे को रोड ब्लॉक या कंहिं प्रेस क्लब ते, उहो ई हिन हुकूमत जे लाइ वधीक मुंझारो पैदा करे सघे थो। हिन हुकूमत में एतिरो दम कोन्हे को जो कंहिं मामूली तहरीक जी बि सट सही सघे। हे एॾो झूनो बेड़ो आहे जेको मामूली हवा ते बि उनजो सिर जेको आहे सो धरम भरम थी सघे थो पियो। तंहिंजे करे मां सम्झां थो त हिन हुकूमत में टॉलरेंस बर्दाश्त, कुवत बर्दाश्त आहे ई कान का। ऐं उहा जहिड़ी तरह सां हिन मुल्क खे हलाए पई ऐं जहिड़ी तरह सां उन जेके नओं ला आंदो आहे उनखे आज़माइशी जेका असां सियासतदाननि ते शुरू कई आहे, मनी लॉन्ड्रिंग जा केस जेके आहिनि से उन्हनि माण्हुनि ते त कोन पिया जेके ब्लैक मनी आणनि था पिया ऐं वॾे तइदाद में ॿाहिरि मोकिलनि था पिया। उहा जेके आहिनि से हवालनि जे ज़रिए जेका करोड़े रुपया ऐं डॉलर ॿाहिरि था वञनि पिया, हुतां खां हेॾे अचनि था पिया। हुन ते त कुझु कोन थियो। हिन महिल त हिननि जेको कुझु बि कयो दहशतगर्दी जे ज़रिए सॼी दुनिया में मुल्क खे बदनाम कयूं। उन खां पोइ ॿियो वारो आयो PI बेहतरी जे बहाने सॼे पंहिंजे इदारे खे तबाह कयूं, उनखे बदनाम कयूं। हाणे आहे वारो जेको सियासतदाननि जो, त उन ज़रिए त सॼे मुल्क जे अंदरि जेका बि क़यादत आहे, जेका बि पॉलिटिशियन्स आहिनि, उहे सभु जा सभु करप्ट कनि त सॼी दुनिया में हे मुल्क जेको आहे सो बाक़ाइदगी सां हिकिड़ो अछूतनि वांगुरु नज़र अचे। हिन मुल्क जी जेका रही खुई इज़त हुई उहा बि जेका असां डामाडोल ऐं ख़तमु कई पई वञे ऐं टॉलरेंस वारो, बर्दाश्त वारो, कुवत बर्दाश्त वारो अमल जेको आहे सो बिल्कुलु न बराबरि वञी रहियो आहे। ऐं मां सम्झां थो त इहा सूरत-हाल हुकूमत खे ॾाढी ॾुखी पवंदी। हूअं त हूअं बि इहा हुकूमत ऑक्सीजन पई हले, रहंदो इहो पंहिंजो सिलेंडर ख़ाली पई करे। जी हलूं था अमर सिंधु साहब ॾे। जी अमर सिंधु साहब, थियण वञी रही आहे ऐं जिन तरफ़ हालतूं वञी रहियूं आहिनि, मां सम्झां थी त सभिनी इदारनि खे बशमूल जेके आहिनि से सियासी धुरियुनि ऐं हुकूमत ऐं जेके आहिनि से ॿियनि इदारनि खे इन ॾांहुं संजीदगी सां इन खे ॾिसणु खपे। शर साहब चयो आहे त हीअ जेका असां हुकूमत लाइ जेका असां ख़तरनाक थी साबित थिए पई, बल्कि मां त इहो चवंदसि त हीअ जेको टकराव आहे उहो टकराव हिन वक़्तु मुल्क में जंहिं अनारकी जी सूरत पैदा करे सघे थो, जॾहिं टकराव थींदो त यकीनन ऐं दीवार सां अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं सियासतदाननि खे इंतकाम जे नाले सियासी इंतकाम जे तहत ईअं लॻायो वेंदो त मां नथी सम्झां त पाकिस्तान में उन इंतिशार वारी कैफ़ियत खां बची सघिजे थो। उन सूरत में मां इहो ज़रूरु चवंदसि त उन्हनि खे संजीदगी सां सोचणु खपे। ही हिकमत अमली न रुगो नाकाम आहे, पर ही हिकमत अमली हिन रियासत जे पूरे बुनियादी ढांचे लाइ ख़तरनाक साबित थी सघे थी। मूंखे जेके शयूं ॾिसण में थियूं अचनि, जेकॾहिं संभालियूं वयूं त ठीकु आहे, न त इदारनि जे टकराव में कॾहिं बि रियासत जेका असां उहा पंहिंजा जेके आहिनि से हासिल मक़सद हासिल न करे सघी आहे। इहो ज़रूरु आहे त सियासी धुरियूं बि पंहिंजा मक़सद हासिल करण में मुमकिन आहे नाकाम वञनि, पर इहो सम्झण त उन्हनि जी नाकामी के ॿी धुर जी कामयाबी सां बदल हूंदी त मां सम्झां थी त सभई लूज़र हूंदा एट द एंड ऑफ द डे। ऐं उन सिचुएशन खे सम्झंदे हिन वक़्तु रियासत खे उन खां बचण जी ज़रूरत आहे। ऐं अगरि
पाकिस्तान के अंदर हकीकी तौर से के मुहिबे वतन का क़यादत उहा अस्करी उहा सियासी हुकूमत या उहा इनके टकराव का बचाइण की कोशिश कन न त जेके अॼु नारा लॻा आहिनि जेके अॼु जेको आहे गौर थियो आहे मूंखे जेका सा वो पाकिस्तानी रियासत पाकिस्तानी सियासत पाकिस्तान जे पार्लियामेंट ऐं पाकिस्तान जे सियासी माण्हुनि लाइ को बहितर नज़र नथो अचे। जी जी ठीक है अमर सिंधु साहब हलूं था सुहेल सांगी साहब ॾे। जी सुहेल साहब इहो त गिरफ़्तारी मुंहिंजे ख़्याल में एक्सपेक्टेड ही हुई छाकाणि जो जहिड़े तरीक़े सां नवाज़ लीग APC में स्टैंड वरितो ऐं उन स्टैंड ते भई जेका सिविलियन जी बालादस्ती वारो उन ते ॿियनि पार्टियुनि खे बि मञरायो उहो जेको थोरे ई ॾींहंनि में मुल्क में ॾाढो उनजी पॉपुलरिटी थी वई इन करे इहो ज़रूरी हो। ऐं हिन खां अॻु में जेका ॻाल्हि सॼी विधी पए नवाज़ लीग ते इन जी त भई इन में शहबाज शरीफ़ जो जेको आहे उहो थोरो मसलत वारो रवैयो आहे त शहबाज शरीफ़ जी गिरफ़्तारी खां पोइ उहा ॻाल्हि हाणे ख़तमु थी वई त भई हुन जो को रवैयो जेकॾहिं मसलत वारो हो ऐं उहो वाक़ई लॻो बि थिए त हाणे उहो बिल्कुलु ऑल टुगेदर सिचुएशन चेंज थी वई आहे। ऐं सम्झा इन गिरफ़्तारी सां हिकिड़े पासे त वक़्ती तौर ते इहो लॻे थो त जहिड़ो कर हुकूमत पंहिंजे पाण खे मज़बूत कयो आहे पर जेकॾहिं थोरो उनखे डिघे पंध में ॾिठो वञे त हुकूमत पंहिंजो नुक़सानु कयो आहे छाकाणि जो इन जे नतीजे में पंजाब में वधीक जेका आहे सा उहो कावड़ जो इज़हार थींदो ऐं उहो उनखे करणु खपे। ऐं नवाज़ लीग सां हिन वक़्तु बि 100 ॻाल्हियुनि जे हूंदे बि इहो बिल्कुलु आहे त नवाज़ शरीफ़ पंजाब में मक़बूल पार्टी जे तौर ते आहे पंजाब उन खां रिश्तो तोड़ियो न आहे तंहिंजे करे हिन जी गिरफ़्तारी सां बिल्कुलु उते नवाज़ लीग जी वधीक जेको आहे सो मक़बूलियत में इज़ाफ़ो थींदो ऐं इन जी गिरफ़्तारी खां पोइ हाणे जेका सिचुएशन थींदी उहा इहा थींदी त नवाज़ लीग जी क़यादत जेका आहे उहा डायरेक्ट मरियम नवाज़ ॾे हली वेंदी ऐं उन खां पोइ उहो जेको आहे सो नवाज़ शरीफ़ जे हुन पहिरीं बि हुई ऐं नवाज़ शरीफ़ जे वधीक जेको आहे सो हथु वसि हूंदी त इहा ॻाल्हि हिकिड़ी असांखे इन सॼी गिरफ़्तारी में असांखे इहा तव्हांखे लॻे थो त APC खे मफ़लूज करण लाइ इहा गिरफ़्तारी कई वई आहे। नवाज़ लीग शहबाज शरीफ़ मरियम नवाज़ इहे सभई ऑल टुगेदर सभई शयूं भली कुझु बि हुजनि पर इहो पंहिंजी फैमिली खां हटी करे जेको हिननि जो पब्लिक पोस्टर आहे पब्लिक स्टैंड आहे उन में ई को उहे न बीहंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ई हूंदो आहे त आउं सम्झां थो त इन में नवाज़ शरीफ़ जी गिरफ़्तारी सां मुमकिन आहे त फ़िलहाल हिकिड़े अरसे ताईं इहो थी सघे थो त तहरीक न हले। मुंहिंजे ख़्याल में PDA में तकड़ में तहरीक हलाइण बि कोन थिए चाही इहो त उन्हनि रुॻो हिकिड़ो उहो लिटमस पेपर विझी पिया ॾिठो त छा आहे हुकूमत वधि छा करे सघे थी। तो हाणे इहो जेको हुकूमत जो ऐं सिविलियन जी बालादस्ती वारो ऐं नॉन सिविलियन जी बालादस्ती वारो इहो सुवाल तमामु अहम बणिजी वियो आहे। हुकूमत चाहे थी त उहो नॉन सिविलियन वारो जेको नैरेटिव आहे उहो कंहिं तरह सां उभरी अचे ऐं हू दॿिजी वञे हितां खां सियासी धुरनि जो इहो आहे त इन सॼे जेको सिविलियन वारे बि नैरेटिव खे हथी ॾे। सुहेल साहब तव्हांखे लॻे थो त इहा गिरफ़्तारी APC खे मफ़लूज करण लाइ कई वई आहे। APC त थी वई न हाणे त PDA में हुनजी तहरीक आहे त मुंहिंजे ख़्याल में ॾिसो तहरीकूं जेके आहिनि उहे सिर्फ़ु तव्हां ऐलान करे ॿिए ॾींहं तव्हां हलायो अहिड़ी तहरीक PA ने हली ॿी त का तहरीक ई कोन हली। ठीकु आहे ख़ुदि जेका MRD जी तहरीक आहे उहा जेका हली 81 में ठही ऐं 83 में तहरीक हली आहे ऐं उन विच में जेको आहे सो उन्हनि जेको जहाज़ जे अॻुवा वारो वाक़ियो थियो ॿ टे वाक़िया सां तंहिंजे करे पोस्टपोन थी इन सूरत हाल ते राय मालूम कयूं था हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब तव्हांखे लॻे थो त इहा जेका गिरफ़्तारी आहे उहा APC खां पोइ जेका तहरीक PDM वारी हलणी आहे उनखे मफ़लूज करण लाइ कई वई आहे। जी इनाम भट्टी साहब जी आवाज़ अचे थो। जी त अनिल मूंखे त 100% ईअं ई लॻे थो बावजूद इन जो भले इहे नेब जा केसिस अॻ में हलंदड़ हुजनि ऐं उन्हनि जूं सुनवायूं अॼु रखियल हुजनि ऐं उन्हनि जूं ज़मानत जूं दरख़्वास्तूं अॻ जूं ॾिनल हुजनि पर हिन वक़्त ते इन क़िस्म जा फ़ैसिला अचण ऐं नेब जो उन में गिरफ़्तारी जो अमल इहो ज़ाहिर करे थो त सरकार कंहिं न कंहिं तरह सां मुख़ालिफ़ धुर जे जमायतुनि ते प्रेशर बिल्ड करण तरफ़ वधी रही आहे
ऐं न रुगो शहबाज़ शरीफ़ पर तव्हां जीअं ॾिठो त पंहिंजो आसिफ ज़रदारी ते बि फर्द जुर्म आयद कयो वियो ऐं साॻियो ई उहो मनी लॉन्ड्रिंग केस में। मूंखे हिन में हिकिड़ी ॿी बि शइ नज़र अचे थी, ख़बर न आहे त हुन में छा थो थिए, त ईंदड़ वक़्त में शायदि माहौल खे गरमाइण जे लाइ ऐं जेका तहरीक जनम वठे उन तहरीक खे वधीक जेको आहे सो गरम करण जे लाइ इन क़िस्म जी जेतिरे ताईं कार्रवायूं न थींदियूं त PDMA जी जेका तहरीक हलाइण जो जेको हू सोचनि था, मां भायां थो त उहा पंहिंजो को रस्तो अख़्तियार न करे सघंदी। पर इन तरह सां जेकॾहिं मुखालिफ़ धुर जे जमायतुनि जे क़यादतुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, उन्हनि ते केसिस हलाया वेंदा, त पोइ यकीनन उन जी पोयों सेकेंडरी क़यादत जेका हूंदी उहा उन तहरीक खे वधीक मुतहरिक करण जे लाइ अवाम वटि वेंदी ऐं उन्हनि वटि पोइ हिकिड़ो जवाज़ इहो ई हूंदो त जॾहिं असां सरकार जे मुख़्तलिफ़ जेको आहे सो नाकामियुनि ते ऐं हिननि ते तहरीक हलाइण तरफ़ वञूं पिया ऐं ॿियो असां जेको सिविलियंस जे अख़्तियारनि जे बाबति जेका हुन APC में 26 नुक़्तनि वारो पधरनामो जारी कयो, यकीनन हू पंहिंजी तहरीक में पोइ उनखे ई बुनियाद बणाईंदा त उन जी नज़र में हुननि जो पल्लो भारी थी वेंदो। ॿी जेका शइ मूंखे नज़र अचे थी, जेका मूं अॼु पंहिंजे आर्टिकल में बि लिखी आहे, त ॻाल्हियूं जेॾीमहिल APC खां पहिरीं अस्करी क़यादत सां ऐं मुखालिफ़ धुर सां मुलाक़ात जूं पधरियूं थियणु शुरू थियूं त उनखां पोइ इमरान ख़ान पाण जॾहिं इहा शइ डिक्लेयर कई त मीटिंग सॾाई वई जंहिंमें मां बि वञिणो, मूंखे बि सॾायो वियो पर मां न वियुसि, त मूंखे ईअं थो लॻे त किथे हिन जो इनकार कंहिं धुरियुनि खे नापसंदीदा त न थियो आहे, जंहिंजे करे का अहिड़ी वरी सूरत हाल जेका पैदा थिए जेका हुनखे हाणे वापसि उबतो उनजी पंहिंजे गली में पए। त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त अपेरेंटली शयूं नज़र हिकिड़ियूं ईंदियूं आहिनि पर उनजे पुठियां ॿियो कुझु हूंदो आहे। जीअं तव्हां ख़ुदि पाण इमरान ख़ान जॾहिं डी चौक ते जेको आहे सो हुते धरणो हणी वेठो त उन वक़्त में बि इहे ॻाल्हियूं हलियूं पए त उनजे पुठियां केरु आहे ऐं उनखे सपोर्ट कंहिंजी आहे, त किथे ईअं त कोन्हे त कंहिं धुर जे तरफ़ां उन्हनि खे आशीर्वाद मिलियो आहे ऐं मुखालिफ़ जमायतूं इन जो तयन करे चुकियूं आहिनि त भले असां ते केसिस थियनि, जेलनि में विझनि ऐं सख़्ती कनि, पर उन सां वधीक पोइ तहरीक खे मज़बूत बणाइबो। हाणे ॾिसणो इहो आहे त इन जो डैमेज जेको पहिरियों वारो थियो मुखालिफ़ धुर खे मुलाक़ातुनि वारो, उन मां हू निकिरी हाणे वरी हिन पासे विया आहिनि। हाणे सरकार ऐं मुखालिफ़ धुर जे जमायतुनि जे विच में जेको टकराव आहे उन में सघारो केरु थो थिए, उन में जेकॾहिं PDMA पंहिंजी तहरीक हलाइण में कामयाबु थिए थी ऐं उन वटि को रस्तो निकिरे थो त पोइ वधीक अॻिते वधी सघंदा, जे न वरी इन ई दौरान जेकॾहिं हिक ॿिए खे डिसीव कनि था, हिक ॿिए जे एतमाद खे बहाल नथा करे सघनि ऐं ॿिन्ही धुरियुनि मां जंहिं तरीक़े सां सख़्ती वारो रस्तो अख़्तियार कयो वियो आहे उन में का हिकिड़ी बि धुर जेकॾहिं बेक थिए थी, उन जेकॾहिं थोरो बि को पंहिंजो फर्दी या पंहिंजो जेको आहे क़यादत जो बेनिफिट वठी उन जमायत जेकॾहिं कदम पोइ ते कया त पोइ आउं भायां थो हिननि खे तमामु घणो नुक़सानु पहुचंदो ऐं इमरान ख़ान हुकूमत जेका आहे उहा वधीक सगारी थी वेंदी। ठीक है जी जी नाज़रीन, वक़्तु थियो आहे नंढी ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वरी असां ॻाल्हाईंदासीं त मेगा मनी लॉन्ड्रिंग केस में अॻूणे सदर आसिफ ज़रदारी, संदसि भेण फरियाल टालपुर ऐं ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू कई वई आहे। उन बाबति राय वठंदासीं पंहिंजे पैनलिस्ट सां। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿियर भलीकार। नाज़रीन, मेगा मनी लॉन्ड्रिंग केस में अॻूणे सदर आसिफ ज़रदारी, फरियाल टालपुर, अब्दुल गनी मजीद ऐं ॿियनि जवाबदारनि ते एहतसाब अदालत इस्लामाबाद पारां फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे, जॾहिं त अनवर मजीद ते वीडियो लिंक ज़रिए फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। फ़र्द जुर्म लागू थियण खां पोइ जवाबदारनि ॾोह मञण खां इनकार करे छॾियो आहे। इन सूरत हाल ते हलूं था डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ते। डॉक्टर साहब इहो ॿुधायो, हिकिड़े पासे PP जी का क़यादत आहे, उन मथां केसनि में तेज़ी अची वई आहे, फ़र्द जुर्म लागू थी वियो आहे। ॿिए तरफ़ शहबाज़ शरीफ़ जी गिरफ़्तारी असां पहिरें पंहिंजे सेगमेंट में डिस्कस कईसीं। मूंखे इहो ॿुधायो त APC खां पोइ जेका सियासी माहौल में गर्मा गर्मी अची वई आहे, छा हुकूमत मुखालिफ़ धुर खे सोढ़ो करे नतीजा हासिल करणु चाहे थी के न? तासुर इहो मिले थो पियो, पर जे इन केस खे ॾिठो वञे शहबाज शरीफ़ जे या आसिफ ज़रदारी ऐं जेके मनी लॉन्ड्रिंग वारो केस जे इनखे ॾिठो वञे त हीअ त काफ़ी अरसे खां हले थो पियो ऐं इहो त जेको आहे जॉइंट JIT खां बाद सिलसिलो शुरू थियो ऐं इहा तक़रीबन 600-700 सफ़नि जी जेका JIT हुई उते वरी एविडेंस जनरेट थिया, उते ख़बर पई काफ़ी सारी शयुनि जी। हाणे नैब इन्वेस्टिगेट थी करे ते उन वटि नैब वटि काफ़ी शयूं पहिरियां खां पहुची वियूं। हाणे सुवाल इहो पैदा थिए थो पियो त वाइट कॉलर क्राइम में ख़ासि तौर ते जिथे डॉक्यूमेंट्री एविडेंस हुजे उते
बचाव थियणु, बाक़ी त ज़ाहिर आहे हिन में शर्सा ॿुधाईंदो या वकील जे ॿिया आहिनि उहे ॿुधाईंदा, पर इन में जेको आहे काफ़ी ॾुखियो थी थो पवे जे डॉक्यूमेंट्री एविडेंस विद कोराबोरेटरी फैक्ट्स इन इट, जेके उनखे कोराबोरेट बि कजेसि, ऐं उन में तक़रीबन 400-450 विटनेसिस आहिनि जेके हर डॉक्यूमेंट खे उन ते कोराबोरेशन बि थिए थी पई, पोइ उनजी फोरेंसिक बि थी आहे। त एहतसाब अदालत हाणे फ़र्द जो मुताहिद कयो आहे उन ते, उहो तो नज़र पियो अचे, हिकिड़ो आम माण्हू बि जेको तफ़्तीश खे फॉलो पियो करे त अंदाज़ो थिए थो पियो, पर इहो वक़्तु जेको हाणे ॾिसूं था पिया त जीअं वक़्त ते फ़र्द जुर्म आहे थी आहे, उन वक़्त खे माण्हू खे तासुर माण्हुनि खे शायदि इहो मिले ज़रूरु। ऐं उन खां अलावा अॻिते वञी इन में मूंखे नज़र थो अचे अरिड़हं वक़्तु, काफ़ी अरिड़हं वक़्तु नज़र थो अचे जेको पीपल्स पार्टी लीडरशिप ते इन केस जे हवाले सां, छो जी इन में बैंक इन्वॉल्व आहिनि, इन में एंट्रीज़ इन्वॉल्व आहिनि, इन में डॉक्यूमेंट्स इन्वॉल्व आहिनि, इन में उन जी कोराबरेशन इन्वॉल्व आहे। जी जी हलूं था शबीर शर साहब ॾे। जी शबीर साहब, हाँ, सवाल छा हुयो? सवाल इहो आहे त सियासी माहौल में गर्मा गर्मी अची वई आहे, छा हुकूमत मुखालिफ़ धुर खे सोड़ो करे नतीजा हासिल करणु चाहे थी? गर्मा गर्मी कान्हे का, हुकूमत हिकिड़ी जेका आहे सा नाअहल ऐं बेअक़ुल माण्हुनि ते मुश्तमिल आहे। उहे सियासी मसइलनि खे डंडे जे ज़ोर ते हल करणु था चाहिनि पिया, उन साण हालतूं हू पाण ई पिया ख़राब कनि, हालतूं वधीक ख़राब थींदियूं, ऐं ज़ाहिर आहे त हू चेड़ाइनि पिया मुखालिफ़ धुर खे त जीअं मुखालिफ़ धुर छिती थी ॿाहिरि निकिरे ऐं हुनखे जेको आहे सो अॻियां बाहि पोयां पाणी वारी सूरत हाल जॾहिं ॾेखारी वेंदी त उहा ज़ाहिर आहे त उनजो सख़्तु तरीन रद्द अमल कंदी। ऐं इन क़िस्म जे हुकूमत जे हरकतुनि सां जिथे माण्हुनि में जेका आहे सा हिननि सियासी पार्टियुनि जे लाइ हमदर्दी घटिजी वई, उते हाणे वधणु शुरू थींदी, उहा वधणु लॻंदी। त ही जेके आहिनि बैकडोर खां आयल हुकुमरान, हिकिड़ो त पाण नायल आहिनि, हिकिड़ो त अवाम जो मैंडेट चोरी करे आया आहिनि, ॿियो वरी उन सां गॾोगॾु सीना ज़ोरी पिया कनि ऐं हर तरह जी जेका आहे सा गैर कानूनी अमल ज़रिए पंहिंजे मुखालिफ़नि खे हिसाइण जी कोशिशि पिया कनि। अहिड़ी सूरत उन्हनि जे लाइ इंतिहाई ख़तरनाक जेका सा वेंदी, केस त हे हिन महिल ताईं साबित कोन करे सघंदा, न करे सघिया आहिनि, छो त उनजे लाइ एविडेंस खपे, उनजे लाइ एक्सपर्ट इन्वेस्टिगेशन ऑफिसर खपनि जेके नेब वटि हिन महिल ताईं उन्हनि जो बोरान आहे। हिन महिल ताईं नेब इन क़िस्म जो कंहिं किथे बि को बि सवाइ इन्हनि जी तव्हां ॾिसो जेके कन्विक्शन्स आयूं आहिनि या फुड वारनि खे मामूली इंस्पेक्टर सुपरवाइज़र या जेके आहिनि से वरी मास्टर क्लार्क इन क़िस्म जो, ऐं किथे बि एविडेंस हर जॻह ते जेके नेब कोर्ट्स आहिनि उहो इन बोरान जो शिकार आहिनि। त हिन महिल ताईं जेके था आहे खणी था अचनि पिया कागज़नि जा, उन्हनि कागज़नि जो उन चार्ज फ्रेम जेका थिए थी उन सां तालुक़ ई कोन्हे को, परे जो तालुक़ ई उन सां कोन्हे को, चार्ज हिकिड़ी आहे ऐं उन में जेके सबूत ऐं एविडेंस जेको खणी था अचनि उहो उन सां मेल जोल ई कोन थो खाए पियो। अहिड़ी सूरत में ज़ाहिर आहे त सिधो सो अवाम ॾिसे थो, माण्हू ॾिसनि था पिया त हीअ हुकूमत रुॻो पंहिंजो अकाउंट सेटल करणु पई चाहे। शबीर साहब, तव्हां पहिरें सेगमेंट में ॿुधायो मनी लॉन्ड्रिंग कानून जे हवाले सां पहिरें सेगमेंट में ॿुधायो त इहो नॉन प्रोहिबिटरी क्लास में अचे थो, इहो 420 जो केस आहे जीअं एलीट क्लास लाइ, इहो को क्रिमिनल केस न आहे, पोइ इन्हनि केसनि में एॾी सोड़ छो कई आहे हुकूमत मुखालिफ़ धुर जे लाइ? सियासी इंतकाम पसंदी आहे, सिधी सियासी इंतकाम पसंदी आहे। हे एलीट क्लास जे ख़िलाफ़ जेके केसिस आहिनि इन्हनि में हाई ट्रीज़न कोन थींदो आहे, इन में उमिरि कैद जी सज़ा बि कान थींदी आहे, इन्हनि में वॾे में वॾो शइ जेको आहे सो कैटेगराइज़ सज़ाउनि खे कनि पिया त माण्हूअ खे तेसि ताईं जेल में रखो जेसि ताईं पैसा ॾिए, जेॾी महिल उहो पैसा ॾिए थो भले तव्हांजी 14 सालनि जी सज़ा उहा उते जो उते ख़तम थी वञे पई, उन सज़ा जी का हैसियत ई कान थी रहे पई। उन में बाक़ाइदे जजमेंट में जेके लिखणो थो पए पियो त उते हेतिरनि पैसनि जो इल्ज़ाम आहे, तंहिंजे करे जेसीं ताईं हे पैसा तूं भरे न ॾींदे या तूं 14 साल जेल में रह या ही पैसा भरे ॾे। जॾहिं माण्हू उहे पैसा था भरनि त ॿाहिरि निकिता था वञनि पिया। इन कानून में त इन क़िस्म जी का ॻाल्हि ई कान्हे का, जंहिं तरह सां हुकुमरान पंहिंजो जेको मुफ़ाद हासिल करण था चाहिनि पिया ऐं हुकुमरान इन्हनि खे पंहिंजे मुखालिफ़ धुर खे जेलनि में मोकिले, जेलनि में विझी करे उन सां उन्हनि खे जीअं जेको उन्हनि जेका जूं कमज़ोरियूं आहिनि हुकुमराननि जूं, उन्हनि कमज़ोरनि ते पर्दापोशी ते क़िस्म जेके कॉन्फ्रेंस कनि पिया उते जेका हिननि ॿोली सख़्तु ॿोली ॻाल्हाइणु शुरू कई आहे, उहा सख़्तु ॿोली न ॻाल्हाइनि ऐं जी हज़ूरी में रहनि, इहा सूरत हाल आहे, ॿियो कुझु बि कोन्हे को। कमज़ोर हुकुमरान हमेशह ईअं ई कंदो आहे, ग़लति ऐं कूड़ा केस ठाहींदो आहे मुखालिफ़नि जे ख़िलाफ़, ही उहो ई कमु पिया कनि। ठीकु आहे शबीर साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो, हलूं था सुहेल सांगी साहब ॾे। जी सुहेल साहब,
अच्छा, तव्हां छा था पुछणु चाहियो? सवाल इहो साईं त APC खां पोइ इहे जेका गर्मा गर्मी अची वई आहे, शहबाज़ शरीफ़ जी गिरफ़्तारी, मरियम नवाज़ जी जाराणा प्रेस कॉन्फ्रेंस, आसिफ़ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर ऐं बाक़ी जेका PP क़यादत आहे उनजे मथां जेके फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे, छा हुकूमत मुख़ालिफ़ धुर खे सोड़ो करे नतीजा हासिलु करणु चाहे थी? हुकूमत पहिरें ॾींहं खां पंहिंजे पाण खे गिल्टी कॉन्शियस महसूसु कंदी रही आहे ऐं हुनखे असेंबली जे अंदरि तोड़े असेंबली जे ॿाहिरि मतिलबु त उहा जेका हिमायत जेका आहे सा अहिड़े नमूने सां हासिलु न आहे। ही मिड़े ओधर सोधर जे हितां जे सीटुनि जी हिमायत ते बीठल आहे ऐं ॿिए तरफ़ जेको आहे सो जेतिरो अवाम में ताव आहे ऐं जेको ख़ुदि असांजो हुकुमरान तबिको आहे, असां जेको रूलिंग इलीट आहे, उन जे अंदरि पाण में जेको इन्हनि जे रधिणे में रोलो आहे, इन जे करे इहो वॾो मसइलो पैदा थी पियो आहे त हू सभिनी इन्हनि जेके बि हुकुमरान तबिके सां कनेक्टेड माण्हू सभिनी खे गॾु खणी हले त इन जो फ़ाइदो जेको आहे सो मुख़ालिफ़ धुर वठणु चाहे थी। मुख़ालिफ़ धुर इन इंतज़ार में रही त भई हिननि जे पंहिंजे को रधिणे में रोलो थिए त पोइ जेको उन जो बेनिफिट वठे ऐं आउं सम्झां थो हाणे उहो वक़्तु अची वियो आहे, छाकाणि जो जॾहिं उहो रधिणे में रोलो थियो त पोइ जेको आहे सो मुख़ालिफ़ धुर PTI में छा आई ऐं हुन खां पोइ शयुनि खे अॻिते शयुनि खे हलायो ऐं हिन वक़्तु इहे हुकूमत इन सॼे खां ॾिनल आहे, तंहिंजे करे हिननि जे ख़िलाफ़ वधीक कार्रवायूं करणु घुरे थी। इहो चयो वियो त भई नवाज़ शरीफ़ खे वापसि था आणे, नवाज़ शरीफ़ खे वापसि नथा आणे सघनि। पोइ चयो त भला हाणे शहबाज़ शरीफ़ चयो हाणे असुर क़यादत जेका आहे सा हुननि वटि आहे छॾियो वग़ैरह वग़ैरह, पर हू हुनखे वापसि उन्हनि कयो। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे सभु शयूं जेके हिननि जी कयूं आहिनि त हुकूमत फ़िलहाल खणी वक़्ती तौर ते त इहो लॻे त सोड़ो कयो आहे, पर आउं सम्झां थो इन जो जेको बाक़ाइदे जेको पॉलिटिकल इम्पैक्ट ईंदो को हुन में 3 महीना लॻनि, 4 लॻनि या 6 लॻनि, हुन जो तमामु हिकिड़ो वॾो इम्पैक्ट थींदो। छाकाणि इहो जेको आहे हिकिड़ो त असां वटि सियासी बहरान आहे, ॿियो जेको आहे सो ख़ुदि गवर्नेंस जो ऐं जेके हुकुमरान तबिके जा माण्हू आहिनि हुननि सभिनी तबिकनि खे ठीक सां हुकूमत में निमाइंदगी ॾियण, उन पॉलिसियूं हलाइण, उहे शयूं जेके ख़ुदि जेके आहिनि उन्हनि में हिकिड़ो वॾो तव्हांजो मौक़िफ़ सुलझाव अची वियो, वक़्त जी कमी आहे। जी वक़्त जी कमी आहे, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था अमर सिंधु साहिब वारी। जी अमर सिंधु साहिबा, चयो त ही जेका सूरत हाल आहे टकराव वारी सूरत हाल ऐं उन टकराव वारी सूरत हाल में अपोज़िशन खे ऐं ख़ासि तौर ते उन में बि जेका पंजाब जी पॉपुलर पार्टी आहे उनखे एतिरो कार्नर कयो वञे त उहा जेका असां मजबूर थी जेका असां हिकिड़ी ख़ासि इंतिहा ताईं हली वञे। मुमकिन आहे त इहा जेका असां रूलिंग पार्टी ऐं मुख़्तलिफ़ एस्टाब्लिशमेंट जी इहा गॾियल हिकमत अमली हुजे त उनखे सोड़ो करे पोइ उनखे झलियो वञे, पोइ उन ते इन क़िस्म जा इल्ज़ाम हया वञनि जीअं उनखे जेका असां उनजे ख़िलाफ़ कार्रवाई आसानी थिए, कार्रवाई में आसानी थिए। पर मां पंहिंजी जेका असां उन में ईअं सम्झां थी त इन सॼी सूरत हाल में जेका असां पॉलिटिकल पार्टीज़ खे ऐं ख़ुदि जेका असां तहरीक माना जेका शुरू थियण लाइ वञी रही आहे उन तहरीक खे ऐं सभ खां वधीक जेको आहे सो नवाज़ लीग खे इन जो तमामु घणो जेको आहे सो फ़ाइदो पहुचंदो, छाकाणि त हिन वक़्तु ताईं जेका कल्ह ताईं जेका प्रोपेगेंडा हली उहा इहा हली त बैकडोर डीलिंग आहे, उहा इहा हली त जेका असां पाण अस्करी क़यादत सां मिलंदा रहिया आहिनि, उन में इहा हली त जेका असां शहबाज़ शरीफ़ हीअं थी वियो ऐं शहबाज़ शरीफ़ जेका असां सीन लीग ऐं फलाण इन क़िस्म जी जेके ॻाल्हियूं हली पियूं त अॼोकी कार्रवाई इहा ख़ुदि जेका हेतिरनि ॾींहंनि ताईं 5-8 जेके आहिनि सो वज़ीरनि जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंसूं पियूं अचनि उन ते पाणी फेरजी वियो। ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि आहे त जेको इहो नैरेटिव पियो उभरियो त ख़ुदि जेका असां जेका हुकुमरान पार्टी आहे उन हुकुमरान पार्टी वटि जेका असां का बि शइ जेका अपोज़िशन आहे ख़ासि तौर ते नवाज़ लीग वटि का अहिड़ी शइ रही कान्हे जंहिंजे बुनियाद ते हू जेका असां जेका ही जेका असां हलाए सघे। पर ही जेका कार्रवाई आहे मां सम्झां थी त इहा कार्रवाई न रुगो उन्हनि जे कारकुननि जे अंदरि हिकिड़ो नओं रूप फूकींदी। वरी बि मां इहो चवां थी पई त इन सॼी सूरत हाल खे जेकॾहिं वक़्तु सर न संभालियो वियो
त इहा सूरत हाल जी, जी, जी। पॉलिटिकल पार्टीज़ खां वधीक एस्टेब्लिशमेंट पॉलिटिकल पार्टीज़ खां वधीक इहा जेका असां ठीकु आहे, रूलिंग ठीकु आहे। पार्टी जे लाइ ख़तरनाक साबित थींदी, छाकाणि त जॾहिं तहरीक हले थी, उहा चाहे MRD जी तहरीक हुजे, चाहे मुशर्रफ जे ख़िलाफ़ जी, तहरीक जी, हुजे, जी, या जी। जेका हाणोकी तहरीक मुमकिन आहे जेका असां शुरू थींदड़ तहरीक हुजे, तहरीक जॾहिं अवाम जे हथनि में या जॾहिं सड़कनि ते अची वञे थी, तॾहिं पोइ उहा लीडरशिप जे बि ठीक है अनवर साहब तव्हांजो मौक़िफ़ अची वियो, वक़्त जी कमी आहे, हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब। अनिल, माहौल गरम थी रहियो आहे। हाणे ॾिसजे त आपोजिशन रोडनि ते माण्हुनि खे आणण में कामयाब थी सघे थी या जेलनि में वञण जो सिर्फ़ बार बर्दाश्त करे सघे थी। जेकॾहिं इहा क़यादत जेलनि जे अंदरि बंदि थींदी वेंदी ऐं पुठियां उनजे पार्टी माण्हुनि खे मोबिलाइज़ न करे सघी, सरकार जे लाइ को प्रेशर डेवलप न करे सघी, त पोइ आउं सम्झां थो सरकार जो पलड़ो भारी रहंदो ऐं हीउ जेको आहे सो पोइ इहो ई जेलनि जो मुंहुं ॾिसंदा ऐं अंदरि वेठा हूंदा। पर जेकॾहिं हिननि जे पुठियां कंहिं सगारी धुर जो को आशीर्वाद आहे त माहौल खे गरम करणो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां गरम करणो आहे जो जंहिं तां अवाम जे अखियुनि जे आॾो हिननि जे करप्शन या माज़ी जी बेड गवर्नेंस या इहे सभु शयूं जेके आहिनि उहे ओझल थी वञनि ऐं सिर्फ़ु इहो नज़र अचे त हिननि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती पई थिए, त पोइ उन तरीक़े सां ही अॻिते वधण में कामयाब थी वेंदा ऐं माण्हुनि खे मोबिलाइज़ करण में कामयाब थी वेंदा। ठीकु आहे। मूंखे थो लॻे त सपोर्ट खां सवाइ कुझु कोन थींदो, न त अपोजिशन जेलनि जा मुंहुं ॾिसे। ठीक है अनवर साहब। नाज़रीन तव्हां महिमान जा राया ॿुधा, प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुचे थो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।